अरे डे अलवाल पांजन सां राब्तो करायो थी ना। तो कुटियो थम चए तो त घर वारनि जो नंबर ही याद ना है। हो हींअर ई सरदार ज़फर सां तो ॻाल्हायांसि, उहो अची पाण सिधो कंदुसि। सावल जी वॾा संगत शिकार हथ कयो आ जबरदस्त। वॾा कम त जबरदस्त कयूं। अच त हलूं। अस्सलाम वालेकुम दिलावर भाई। वालेकुम सलाम। वाह जो मुर्गो हथ कयो यार। वॾा दिलावर त कम दिल जहिड़ो करे ॾेखारियो आहे। अरे दिलावर ये तो यार तू गरीब वठी आयो आ। गरीबन जा त पाण यार आयो यार, ये त गरीब खणी आया हो। वॾा असांखे त पार ॿिए हमरा जा मिलियल हुया, पर हे चंडो उते मिली वियो। मुंहिंजो ख्याल आहे त हिन मज़लूम खे वञी पंहिंजी जाइ ते छॾे अचनि त बहितर ॻाल्हि आहे। सावल यार सही थो चवे। दिलावर जी वॾा। जिथां इनखे खयो वे उते ई पुॼाए चोसि। गरीबन खे कॾहिं बि तंग न कजो। अखियुनि ते ॻाल्हि। मां हिन दुनिया में हुजां या न हुजां, हमेशा गरीबन जो साथ ॾियो, यतीमन खे न खणिजो। हाज़ुर वॾा, अखियुनि ते ॻाल्हि। खणी उनखे पुॼाए चोसि। खोलोसि। हे खोलेसि। अमानत उते ई पुॼायो जिथां खयो वे, उन ई इलाके में पुॼायोसि। वाह जो कम करे ॾेखारी। ग़रीबनि जूं दुआऊं तव्हां सां हमेशह गॾु ई रहंदियूं।